पुलिस हर दौर में हथ ठोकिया इल्ज़ाम हणी पंहिंजे SSPs के शाबाश ॾींदी रही आहे, पर कॾहिं कॾहिं अहिड़ा मोड़ बि अची वञनि था जो पुलिस जे कूड़ जो भांडो बि टुटी पवे थो। जेकॾहिं हक़ीक़त में पुलिस वटि अहिड़ी टेक्नोलॉजी हुजे हा त अॼु ताईं ढाड़ेली कल्चर ख़तमु छो न थी सघियो आहे। लारकाने पुलिस जो पकड़ियल ही कूड़ करामत या मुआज़े खां घटि नाहे। ॾोकिरीअ भरिसां कार कल्टी थियण सबबि 2 ॼणा फौत ऐं 2 ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि हादसे वारी जॻह ते पहुची रेस्क्यू टीमुनि खे ॿुधाए ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचाइण में मदद कई ऐं वाक़े वारे हंध जो वीडियो वायरल थी वियो। गाड़ी कंहिंजी आहे? बाबा गाड़ी भी अलग कंहिंजी आहे। कहिड़ा कहिड़ा दोस्त डेरा हुया हिन में या संगत? बाबा बाबा यो हिकिड़ो जरा शुक्र आहे, ख़बर कोन्हे का, बाक़ी ख़बर न आहे। ॾिसूं अलाह केरु कंदो। हिकिड़ो नादर जो भाउ नंढो, हा हिकिड़ो नादर जो भाउ नंढो, हुनजो पुटु नादर असांजो डेरो। घणा ॼणा हिन गाॾीअ में हुया बाबा साईं? ऐं पुलिस कूड़ो हेड आउट कढी पुलिस कारकर्दगी ज़ाहिर कंदे बर वक़्तु पुलिस पहुचण जो चई SSP जूं शाबासूं ॾेई छॾियूं। आख़िर में ही सवाल तव्हां ताईं छॾिजे थो त अहिड़े नमूने जेकॾहिं SSPs शाबासूं हासिल कनि था ऐं हिदायतूं कनि था त पोइ पुलिस डिपार्टमेंट जो कहिड़ो फ़ाइदो आहे। हिन इदारे खे अरबें खरबें रुपया पघारूं ॾेई करे ख़ामख़ा पाकिस्तान जो नुक़सानु छो थो कयो वञे। पीर राहिब अली, क़ौमी हक़ीक़त, लाड़काणो।